जीवन न्यूज़ हेडलाइंस मां गुलाम सैयदा फातिमा नजर विझूं था हिन वक्त जी हेडलाइन। काज़ी अहमद सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन कानून में हुकूमत पारां तब्दीली करण वारे अमल ख़िलाफ़ काज़ी अहमद में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि शहजाद अली महल सराई अल रखियो जतो इरशाद अली ओठो सैयद अली मुर्तजा शाह इशफाक अहमद बालादी गाज़ी खान कोसो सैयद अमीर अली शाह हबीबुल्लाह लुंड अब्दुल गफूर बालादी अयाज अली उन्नड़ जमशेद अहमद उन्नड़ ऐं ॿियनि जी अॻाणी में मुलाज़िमनि बाह ते कारियूं पटियूं ॿधी टाउन कमेटी ऑफिस काज़ी अहमद जी तालाबंदी करे तालका प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। ख़िताब कंदे अॻवान चयो त हिकारो कानून जेको सरकारी मुलाज़िम मथां मड़ियो वियो आहे उहो असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। पेंशन बुढ़ापे जी उमिरि में सरकारी मुलाज़िम लाइ हिकु वॾो सहारो हूंदो आहे जेको सहारो हुकूमत पेंशन जे कानून में तब्दीली करणु खसणु चाहे थी। हुननि मुतालबो कयो त मुलाज़िमनि जी पेंशन कानून में कयल तब्दीली फौरन वापसि वठी मुलाज़िमनि में पैदा थियल बेचैनी खे ख़त्म कयो वञे। पुलिस थाणो झलो जे हथ जे रहिवासी हाजी लाल बख्श चौहान PCU प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां ज़रई ज़मीन आबाद कंदो आहियां। उन ई ज़रई ज़मीन ते मुंहिंजी ट्यूबवेल लॻल आहे। कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो लॻल बोर तां चोरी थी जंहिं चोरी जा ताला जंहिं चोरनि जा नाला बशीर चौहान ऐं उन एहसान चौहान वारा ज़ाहिर कया आहिनि पर मुंहिंजी ज़मीन में पोखियल बसरनि जी फसल जंहिं में साॻियनि जवाबदार पाणी छॾे मूंखे तक़रीबन 10 लाख रुपयनि जी मालियत जो नुक़सान ॾिनो। अहिड़ी चोरी वारे वाक़े जी NC पिणु झलो थाणे ते दाख़िल कयल आहे। बाद में जवाबदारनि खां साख वठण ऐं फ़ैसिले लाइ नेक मर्द नाले लियाकत चौहान वटि वियसि त उते ओताक ते मौजूद जवाबदारनि खे वरी लियाकत चयो त हुनखे सबक़ सेखारियो। पोइ जवाबदार बशीर ऐं एहसान ऐं उन्हनि सां गॾु नामालूम माण्हुनि जिन मूं ते तशदुद कयो आहे वरी जे चवण ते पुलिस का बि कार्रवाई न करे सघिया आहिनि। मुतासिरन SSP दादू ऐं वसवारनि खां नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो करे छॾियो आहे। मरकज़ी अंजुमन शहंशाह वफ़ा अब्बास अलमदार अली सलाम पर शहादत जनाब रसूल खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नवासा रसूल हज़रत इमाम हसन मुश्तबा अलैहि सलाम जी मुनासिबत सां हुर चौकर वटि मरकज़ी मजलिस अज़ा जो प्रोग्राम थी गुज़रियो जंहिं जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक हाफ़िज़ मौलाना मोहम्मद नदीम आबिदी जिन कयो। बाद में ज़वार मोहम्मद हसन मतहरी अलामा दिलदार हुसैन मतहरी पिणु ख़िताब करण फरमायो। मजलिसी अज़ा खां बाद में नुहा ख़्वान उस्ताद हाकिम अली मल्हा मातमी संगत सरकार अबू तालिब अलैहिस्सलाम सरदार कारूनी अंजुमन अल फ़ुक़रा अंजुमन कारवान मौलाना सज्जाद अलैहिस्सलाम ऐं मरकज़ी अंजुमन वफ़ा अब्बास अलैहिस्सलाम जे नुहा ख़्वानी कई। मजलिसी अज़ा में समें अज़ादारनि शिरकत कई। आख़िर में आयल तमाम मुहब्बन में न्याज़े मौला हुसैन तक़सीम कयो वियो। मां रिटायर थियण ते सिंध बिरोही तहार जिले सांग जे अॻूणे सदर रईस मोहम्मद यूसुफ बिरोही जे मान में ज़मज़म होटल शदाकोटे प्रेस क्लब रुकन बरड़ा जी सदर जान मोहम्मद अबरोज पारां दावत थियल दावत में माशूक अली लवारी फ़क़ीर जमील वसाण वरी तो निसार वसाण ॾाढा पीर ॾिनो ऐं गुरु अली रज़ा बिरोही फ़क़ीर ज़फ़र वसाण जे रईस मोहम्मद यूसुफ बिरोही खे सिंध जी सकाफ़त लुंगियूं अजरकूं ऐं गुलनि जा हार पाराए खेसि रिटायर थियण जी मुबारक ॾिनियूं। रिटायर थियल रईस मोहम्मद यूसुफ बिरोही ॻाल्हाईंदे चयो त ख़ैरियत सां पंहिंजी ड्यूटी पूरी कई। जान मोहम्मद अबरोज समेत दोस्तनि पारां दावत जी सूरत में मिलण मोहब्बतूं सदाईं यादि रहंदियूं ऐं दोस्त मुंहिंजा फरमायो आहे। इक़्तिदाद ज़िले जे ॻोठ फरीद खान खुशबू जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 1999 खां बंदि पियल आहे जंहिं सबबि ॻोठ जा मासूम ॿार तालीम जी नेमत खां महरूम थी विया आहिनि। उस्ताद मुक़रर न थियण स्कूल में फर्नीचर ऐं सहूलियतूं अणहोंद करे 27 सालनि खां ही तालीमी इदारो सिर्फ़ वीरान इमारत जी सूरत में बीठो आहे जिते न सिर्फ़ दर आहिनि न दरियूं आहिनि ऐं न ई पढ़ण वारो को उस्ताद मौजूदु आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त संदसि ॿार रोज़ानो 2 किलोमीटर पंधु करे ॻोठ काली खान ज़ियाल जो स्कूल वेंदा आहिनि पर जेको सदन लाइ न सिर्फ़ ॾुखाईंदड़ आहे पर सख़्त गर्मी सियारे वसकाल में ख़तरे खां ख़ाली बि न आहे। स्कूल जे बंदि हुजण सबबि असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल ऊंधाए में विञाए रहियो आहे। ॻोठाणनि मायूसी सां चयो त ऐं इल्ज़ाम हणंदे चयो त बार तालीम खाते जे आला अफ़ीसरनि खे शिकायत ॾियण बावजूदि न त उस्ताद मुक़रर कया विया आहिनि ऐं न ई फर्नीचर या स्कूल जे मरम्मत ख़िलाफ़ हुकम क़दम खंयो वियो आहे। ॻोठाणनि अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त बंदि कयल स्कूल जी बजट हर साल किथे ख़र्च थिए थी उन बाबति का ख़बर नथी मिले। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते स्कूल ऐं उस्ताद मुक़रर कया वञनि फर्नीचर ॾिनो वञे स्कूल जो नयो बिल्डिंग ॾिनी वञे पुराणी इमारत जी मरम्मत करे तालीमी अमल बहाल कयो वञे त जीअं सदन ॿार बि तालीम जो हक़ हासिल करे सघनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मंझताला क्लासनि खे तालाबंदी करे उस्तादनि बाह ते कारी पटियूं ॿधी हायर सेकेंडरी स्कूल पटीदनि जे उस्तादनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻवान गुलाम अली आरिजो अली अकबर सियाल मुमताज़ जोयो मनाम राजपूत निसार सियाल इरफान चोरियो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त सिंध हुकूमत पारां न्यू पेंशन रूल्स 2024 ख़त्म कयो वञे ग्रुप इंश्योरेंस बहाल कयो वञे बिफोर रिटायरमेंट रूल्स 2005 बि ख़त्म कयो वञे ऐं DAR बहाल कया वञनि। जेसिताईं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा तेसिताईं एहतजाज जारी रखिया वेंदा। सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त समूरा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि ॿी सूरत में सख़्त एहतजाज कया वेंदा।